वो मेरे पक को आविंदो आ गंबर खड़ी उनके शाबादा मेरे बिंदु आ खड़ी में देखो कौन था जो घणो वर्षो थियो चाचा ने इने के साईं बम्बे ना ट्रे खन थी आ हां छाजी कैसर कैसर क्रिया में दस क्रिया में कैसर का चंदा ऑपरेशन कराया मैं ऑपरेशन के लवाया चंदा ऑपरेशन न कराया चंदा सुई लग सुई आए के लख रुपए जण तारो गरीब मानू में पूरे लख रुपए सुई आ पर खर्चो नहीं वडो उन्हें में चवन बुधाए में रात दो दिन में 5 लख रुपए सुई आ पंज सुई लग बोलता बुधाए ने असां सभिनि जी भेण हीअ चाचा असांजी तरफ़ां था रखो न्याणी असां सभिनि जी न्याणी आहे असां त हितां वस वारनि खे हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कंदासीं अर्ज़ु कंदासीं त ख़ुदा जे वास्ते हिन ग़रीब हिन मिसकीन न्याणीअ खे कैसर आहे जेको लख रुपयो सुई ते लॻे थो अलाए 10 सुयूं लॻनि अलाए 20 सुयूं लॻनि अलाए केतिरो हिन जो माना हिकिड़ो ख़र्चो आहे त हितां वस वारा चक जा या लखी तालके जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि असांजे उनखे बि अपील आहे ऐं जेको DC वटि बैतुल माल में ऐं DC वटि जेका फंड थो अचे ग़रीबनि जो उन्हनि खे उहे था खाई वञनि उन वागुन वांगुरु उहो हालांकि हिननि ग़रीबनि जो हक़ु आहे ऐं असां जीअं ॾिसो पंहिंजे तरफ़ां हिनखे कुझु डोनेट कंदा आहियूं कुझु मसीहा किरदार दोस्त आहिनि जेके ताउन कंदा आहिनि असां उहो पाण माण्हुनि तक न पुॼाईंदा आहियूं असांजे हाणे कपिड़ा थिया पैसा पंहिंजे तरफ़ां असां अदी ॾींदा आहिनि त असां ईअं हितां जी बाशहूर आवाम खे ऐं सिंध जे बाशहूर दोस्तनि खे चक जे लखी जे दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं ख़ुदा जे वास्ते जेके वॾनि माण्हुनि खे मिनरल वाटर बोतलूं था पीआरियो घुराए सेल्फियूं था कढो इहे न करो इहे 5-5 ॿ-2 हज़ार करे हिन न्याणीअ खे ॾियो त मां सम्झां थो हिन जो मसइलो हल थी वेंदो असांजो इहो हिकिड़ो मैसेज ऐं अपील आहे ख़ुदा जे वास्ते बाक़ी हाणे असांजो जेको बि थींदो तव्हां इनशाला अॻिते बि हिन सां रहंदो ऐं हीअ हिकिड़ो हिन जी मीराणी नंढी नालो छा आहे नवाब साईं नवाब मीराणी जी न्याणी आहे हीअ नवाब मीराणी जी न्याणी न हीअ असां सभिनि जी भेण आहे हीअ असांजी अदी आहे ऐं ख़ुदा जे वास्ते हिन जी मदद कयो हिन जी मदद जे लाइ मसीहा किरदार अॻिते अचनि थोरो थोरो जंहिंखां जेको थी सघे जंहिंखां बि जेतिरो थी सघे उहो हुनजी ओतिरी मदद कनि जेकॾहिं हिकिड़ो 5-5 10 हज़ार करे जेकॾहिं ॾींदा माण्हू ऐं जेके MP MNA खे बोतलां ड्राई फ्रूट खाराइनि था उहे न खाराइनि उहे हिन खे ॾियनि ऐं उहो अॻी जान बि कमु ईंदो इंसान खे उहा शइ ईंदी हिते को कंहिंखे सुञाणींदो ॾिसो हिन बचा केतिरा आहिनि हे तव्हां ॾेखारे सघो था हीअ बचा हिन बचा ॿुधो साईं हिन 4 न्याणियूं बि न गॾु आहिनि 4 न्याणियूं बि हीअ बचा हीअ घर जी कंडीशन आहे हीअ हिन जो भाउ या पुटु आहे वीचारो हीअ हाणे मूंखे ॿुधायो त हिन जी कमाई कुझु न आई ऐं हिननि जो ख़र्चु लखी रुपया असां तव्हांजे मीडिया वारनि जे तवसत सां हितां जे बाशहूर अवाम खे ऐं इंसानी जेके मसीहा किरदार आहिनि असां उन्हनि खे अपील कंदासीं त ख़ुदा जे वास्ते हिन न्याणीअ जी का वहार कनि ऐं लखी जा चूंडियल नुमाइंदा टिकट होल्डर उन्हनि खे बि अपील कंदासीं वोट वेले तव्हांखे घर घर यादि आहे छा हिन ॾुख वक़्त में तव्हांखे यादि न आहे छा तव्हांखे हिन ॾुखे वक़्त बि आहे ख़बर न आहे त लखी तालके खानपुर तालके में केतिरा रोज़ कबीलाई दहशतगर्दीअ माण्हू मरनि था तव्हां उन्हनि ॾे छो नथा वञो तव्हां हिन मरीज़नि हिननि मासूमनि ॾे छो नथा अचो असांजी इहा अपील आहे ख़ुदा जे वास्ते